ज़रूर। जब मैं यहाँ पे आया था, यहाँ के एक बंदे ने मुझे कहा कि मैं हैदराबाद, आप हैदराबाद से आए हो, आप दादू से आए हो, मैं यहाँ का जो है ना मालिक हूँ टंडो जाम का, मैं टंडो जाम का बाप हूँ और ये मेरी मर्जी के बगैर कुछ नहीं होगा। आपको 15 लाख रुपए मुझे देने पड़ेंगे, मुझ पर कर्जा है। तो मैं परेशान हो गया था। 15 लाख किस चीज़ के? पब्लिक हेल्थ खाते टंडो जाम जे ठेकेदार खां बासर पारां 15 लख भत्तो घुरण जो इंकशाफ थियो आहे। पब्लिक हेल्थ जे ठेकेदार फवाद आराई कमिश्नर हैदराबाद नदी मेमण जे भाउ टंडो जाम वासे नई मेमण मथां 15 लख रुपया भत्तो घुरण जो इल्ज़ाम हणंदे सोशल मीडिया ते वीडियो बयान जारी करे छॾियो। टंडो जाम शहर जूं सेवरेज लाइनूं हफ़्ते खां बंदि हुजण सबबि शहर जा रोड रस्ता गटरनि जे पाणीअ सां भरियल आहिनि। अवाम सख़्त परेशान आहे। ठेकेदार फवाद आराई वीडियो बयान में चयो आहे त भत्तो न ॾियण सबबि लाइनूं हथ सां ट्रोड़ायूं वयूं आहिनि। म्यूनिसिपल इंतज़ामिया बि को सहकार न पई करे। हुननि जो चवणु हो त मनपसंद पेट्रोल पंप तां डीज़ल ऐं पेट्रोल वठण जो चयो वियो, उतां न वठण करे ऐं 15 लख माहवार भत्तो न ॾियण सबबि ठेको ख़त्म कराइण लाइ हथ सां शहर जूं सेवरेज लाइनूं ट्रोड़े शहर खे ॿोड़ियो वियो आहे। हुननि वधीक चयो आहे त केरु केतिरो बि बासर हुजे, भत्तो कोन ॾींदुसि, कमु करे ॾेखारींदुसि। नाज़रीन, वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।